आदिलपुर का खबर शामिल कंदासीं। टिकटॉकर ते तशद्दुद ऐं फुर इल्ज़ाम हेठि पुलिस एहलकार खे गिरफ़्तार कयो वियो। आदिलपुर का खबर शामिल करे रहिया आहियूं। पुलिस कार्रवाई कंदे एहलकार आज़म चाचड़ खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस जो चवणो त मुख्य जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे। ॿिया जवाबदार बि जल्द गिरफ़्तार कया वेंदा। आदिलपुर का खबर शामिल करे रहिया आहियूं। टिकटॉकर ते तशद्दुद ऐं फुर इल्ज़ाम हेठि पुलिस एहलकार खे गिरफ़्तार कयो वियो। पुलिस कार्रवाई कंदे एहलकार आज़म चाचड़ खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस जो चवणु हो त मुख्य जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे। ॿिया जवाबदार बि जल्द गिरफ़्तार कया वेंदा। उन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं। असां सां ते मौजूदु आहे आदिलपुर मां माजिद अली कलवड़। जी माजिद अली, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, गुज़रियल ॾींहुं आदिलपुर थाणे आदिलपुर में जो ॻोठ दड़ी चाचड़ जो नौजवान है टिकटॉकर नसीर चाचड़ की जैसे पनवाकल वासी पुलिस एहलकार आज़म चाचड़ बेन जवाबदार पारा मोटरसाइकिल जो तेल खत्म करण बाद घुराए बाहर करण बाद सख्त तशद्दुद निशानो पड़ण बाद मथे जा वार कतरे फरार थी विया हुआ। जंहिं बाद वारसनि पारा जेका त नसीर चाचड़ के आदिलपुर थाणे ते खणाए तालुके अस्पताल कोटकी मुंतकिल कयो, जंहिंजी FIR आदिलपुर थाणे ते पुणे दाख़िल कई आहे। SHO आदिलपुर लाला अब्दुल जब्बार पठाण ॿुधायो त वाक़े में मुलविस मुख्य जवाबदार पुलिस एहलकार पनवाकल वासी आज़म चाचड़ के गिरफ़्तार करे वरितो आहे। जॾहिं त ॿिनि जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ पुणे जेका त पनवाकल असीं पहुतल आहियूं। जंहिंखां पोइ जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ छापा जारी आहिनि। ऐं तव्हांखे ॿुधाईं त जवाबदार आदिलपुर थाणे ते 7 जवाबदार मथां FIR दाख़िल कई आहे, जंहिंमें मुख्य जवाबदार आज़म चाचड़ो, नासिर चाचड़ो ऐं ॿिया शामिल आहिनि, जेके पनवाकल पुलिस ऐं ॿिया जेके पुलिस अटाणी पहुता आहिनि। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हीउ जेको वाक़ियो पेश आयो हो टिकटॉक ऐं सोशल मीडिया ते वोटिंग दौरान हिक ॿिए मथां कमेंट्स ऐं हिक ॿिए ख़िलाफ़ टिकटॉक ते ॻाल्हि ॿोल करण दौरान वाक़ियो पेश आयो। जंहिं खां पोइ ई जेको आहे त पुलिस एहलकार आज़म चाचड़ पारां आदिलपुर वासी नौजवान टिकटॉकर पंहिंजी अदालत क़ाइमु कंदे तशद्दुद करण सां गॾोगॾु तस्दीर कयो, जो वीडियो पिणु बरो जेको सोशल मीडिया ते पिणु वायरल थियो, जंहिंजे जेको आहे त आदिलपुर पुलिस टिकटॉकर पनवाकल वासी जेको आहे त आज़म चाचड़ खे गिरफ़्तार करंदो आहे। जॾहिं त ज़रियनि वटां इहा ॼाण थी आहे त जवाबदार मथां फुरथियल 2 मोबाइलूं ऐं ॿियो सामान पिणु हथ कयो वियो आहे। जी वॾी महिरबानी माजिद कलवड़ तफ़सील ॿुधाइण लाइ।